शादीशुदा मर्दन सां बि वॾो वेला 8 महीना परदेस में कमाए जॾहिं घर ईंदा त ज़ाल जो इहो ई जुमिलो हूंदो, तो असां लाइ कयो छा आहे। स्कूल जे पेपरनि में मुंहिंजे हिकु दोस्त मुंहिंजा पेपर ॾिसी कॉपी कई। हाणे माशाल्लाह हू बि मूंसां गॾु भठे ते सिरूं पियो हणे। अॼु जा छोकिरा वारा उस्ताद आहिनि, शादी में वेंदा पोइ घर कमु हुजे न हुजे चवंदा अम्मा छाला पई सॾु करी। सिंध में मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात जो ॿुधी मच्छरनि जो जशन। मच्छरनि जो चवण आहे त मुमताज़ मौलाई ऐं शमन अली मीराली खे घुराए ऐं जशन मल्हायो वेंदो। ज़ाल लाइ बहितरीन विहाणो मुड़ुस जी बांह हूंदी आहे, पर ख़ैर असांजो छा वञे। फारवा वठो फारवा। ॿाहिरनि मुल्कनि में मरीज़ खे पुछण वक़्तु इहो ई दिलासो ॾींदा आहिनि त जल्दी ठीकु थी वेंदे, ऐं हिते असां वटि वरी ईअं चवंदा आहिनि वॾा ही कोन बचंदो, कराची खणाए वञोसि। सुठो थियो कोरोना वायरस 2020 में आई। अगरि 2005 में अचे हा त सॼो ॾींहुं नोकिया 1100 मोबाइल में नांग वारी रांदि खेॾी सभु जोगी थी वञूं हा। वंगार में मोटरसाइकिल काए वञण वारा पेट्रोल कोन भराईंदा, पर मशवरो ज़रूरु ॾींदा आहिनि त ट्यूनिंग कराए छॾ, तेल घणो थी खाए। बकरो कासाई खे ॾिसी छा थो चए उस्ताद अब्दुल्ला ज़रदारी। जीअं मूंखे कुठई सुहिणा हो इहे ॿिया बि कुठा हो के बचता कद बने के पर प्यार था